का अहिड़ी रांदि जंहिंमें आख़िरत जो मक़सदु हुजे त उहा रांदि खेॾणु जाइज़ आहे, या जेकॾहिं उन में आख़िरत जो मक़सदु न आहे लेकिन जिस्मानी एतबार सां उन रांदि सां इंसान खे फ़ाइदो थिए त अहिड़ी रांदि खेॾण बि जाइज़ आहे। फुटबॉल आहे, बॉक्सिंग आहे, या अहिड़ी का बि रांदि आहे, तैराकी आहे, इन्हनि शयुनि सां इंसान जे जिस्म खे फ़ाइदो थींदो आहे त अहिड़ी रांदि खेॾणु जाइज़ आहे, लेकिन मुख़्तसर वक़्त जे लाइ। इन खे माण्हू पंहिंजो मक़सदु न बणाए। ईअं न आहे जेकॾहिं को माण्हू फुटबॉल खेॾणु चाहे थो त सॼी ज़िंदगी फुटबॉल ई खेॾंदो रहे, सिर्फ़ु कुझु देरि जे लाइ ॾींहं में 15-20 मिंट अधु कलाकु, ताकी जिस्मानी एतबार सां फ़ाइदो पहुचे। या क्रिकेट आहे, इन खे बि माण्हू मक़सदु न बणाए, हमेशह इन में महव रहे, न दुनिया जी परवाह, न आख़िरत जी परवाह, न नमाज़ जी परवाह, न घरदारी जी परवाह, त पोइ इहा शइ पोइ नाजाइज़ थी वेंदी आहे। हद ताईं खेॾे।